नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की मिठी में खबर ॾींदा हलूं तो सिहत खाते थरपारकर 2015 में भर्ती कयल एकेतालीह मुलाज़िमन के हाई कोर्ट सिंध जी फैसले बावजूद ज्वाइन ॾियण खां इनकार करे छॾियो। मुलाज़िमन जो एहतियाती मुज़ाहिरो ज्वाइन करण जो मुतालबो कयो वियो। मुलाज़िमन एहतियात कंदे चयो त असांखे हाई कोर्ट बहाल कयो पर सिहत खातो अञा ताईं ज्वाइन ॾियण लाइ तयार न आहे। असांजा खानदान फाकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुलाज़िमन दशरथ कुमार, नज़र कलर ऐं ॿियनि वधीक चयो त असांखे हाई कोर्ट बहाल करे 2017 खां ज्वाइनिंग ऐं पगारूं ॾियण जो फ़ैसिलो ॾिनो हो पर असांखे ज्वाइनिंग नथी ॾिनी वञे। असांखे ज्वाइनिंग न ॾिनी वई त एहतिजाज सां गॾु अदालत जी तौहिन जो केस दाख़िल कराईंदासूं। हिननि चयो त असां DHO ऑफिस जे चकर काटे थकिजी पिया आहियूं पर असांखे दिलासा ॾेई रवानो कयो थो वञे। नोटिस वठी असांखे ज्वाइनिंग आर्डर ॾिना वञे न त ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।